जी नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम जे अघनि में हिकु भेरो ॿीहर वाध कई वई आहे। उन बाबति ठुल जे शहरवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पेट्रोलियम जे अघनि जे वाध बाबति हुन जो वधीक छा चवणु आहे? मां पाण मोटरसाइकिल मिस्त्री आहियां। 1200-1300 मुंहिंजी ॾियाड़ी खणा पोइ बि मुंहिंजे पूरा ई न आहे। पेट्रोल 15 ॾींहं ते चढ़े थो 15 5 रुपया 10 रुपया 5 रुपया 10 रुपया डेली चढ़े थो। असांखे इमरान ख़ान सफ़ा छा करे छॾियो। इमरान ख़ान खे अचण खां पोइ असांखे का बि सुख न मिले। हिन ते तब्दीली पर उल्टो तब्दीली करे छॾी। हर 15 ॾींहं ते महांगाई चढ़ंदो वञे थो। पेट्रोल जे गॾोगॾु हर शइ सभु महांगियूं थी वञनि था। असां वज़ीर आज़म खे गुज़ारिश था कयूं त महांगाई ते कंट्रोल कयो वञे। वक़्तु महांगाई जेको आहे तमामु उरूज ते वियो आहे, इहा सही ॻाल्हि आहे। साईं जन बि माशाल्लाह बहितरीनु चयो आहे। ऐं जेको आहे सो तव्हांखे ई ख़बर आहे त अॼुकल्ह महांगाई ॾींहों ॾींहुं जेको आहे सो उहा वधंदी वञे थी। जेको आहे न ग़रीब माण्हू 400 खां वधि में वधि आख़िरी 500 रुपयो ताईं मज़ूरी करे थो, पोइ बि उनजो सफ़र गुज़र न थी सघे थो। छाकाणि त गिहु ॾिसो था किथे वञी पहुतो आहे। दाल चणा ॾिसो, अॻे 20 रुपए में आलू मिलंदो हुयो त उहो हाणे 50 रुपए में थी वियो आहे। जेको हर शइ किरायो महांगो थी वियो, तेल महांगो थी वियो, पेट्रोल महांगो थी वियो। उन खां सवाइ एग्रीकल्चर जा जेके ज़मीन जा भाण आहिनि या पाडाना या जेको ज़हर हूंदो आहे उहो ई महांगो थी वियो आहे। त ज़मीन जेको आहे सो माण्हू छा करे। तव्हां खाइण वारी अशिया ते नज़र कयो। गिहु जेको आहे उहो 65 रुपए में अॻे हलंदो हुयो, लेकिन हिन हुकूमत PTI जी हुकूमत में उहो गिहु जेको आहे 300 रुपयनि ते वञी दंग कयो आहे। ऐं हीअ PTI जी हुकूमत इन पाकिस्तान जी अवाम जे मथां हिकु महांगाई जो पहाड़ किरायो आहे। ऐं इहो अवाम तमामु ज़्यादा परेशान आहे ऐं मायूस आहे जो इहा अवाम जेको आहे अहिड़ी शइ कॾहिं बर्दाश्त नथी करे सघे। ऐं असां वरी बि इहा गुज़ारिश कयूं था पिया त पेट्रोल खे जेको आहे सस्तो कयो वञे ऐं अवाम खे सहूलियत ॾिनी वञे। पर इहा PTI जी हुकूमत ॾींहों ॾींहुं महांगी कंदी थी वञे। मां जेको पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि ईअं कोन थियो आहे जो पेट्रोल हर 15 ॾींहं वधे, हर हफ़्ते वधे। लेकिन हिन PTI जी गवर्नमेंट में इमरान ख़ान जे अचण खां बाद में को बि तेल जो शेड्यूल कोन्हे, को बि पेट्रोल जो शेड्यूल कोन्हे। हर हफ़्ते पेट्रोल वधियो थो वञे, हर 15 ॾींहं पेट्रोल वधियो थो वञे पियो। अॻु में ईअं हूंदो त जॾहिं बजट पास थींदी हुई उन बजट जे हवाले सां पेट्रोल खे वधायो वेंदो हो। लेकिन हिन वक़्तु अहिड़ो कहर ऐं ज़ुल्म आहे जो हर हफ़्ते जेको आहे 5 रुपया 6 रुपया वधाए थो वञे पियो। ऐं महीननि खां बाद जेकॾहिं को लाथो वञे थो त 1 रुपयो लाथो थो वञे पियो। उन करे पेट्रोल तेल जेतिरो महांगो थींदो ओतिरी हर अशिया महांगी थिए थी पई। तव्हांजो सौदो सामान महांगो थिए थो पियो, तव्हांजो किरायो वग़ैरह महांगो थिए थो पियो। उन करे ही PTI जी गवर्नमेंट अवाम जे मथां महांगाई जा पहाड़ किरिया आहिनि। उन करे अवाम तंग थी चुको आहे हिन गवर्नमेंट खां। ऐं असां इहो ॿुधायूं था पिया त जॾहिं PTI खां अॻु में जेका गवर्नमेंट हुई उन 65 रुपए पेट्रोल छॾियो हो। हाणे उहो पेट्रोल जेको आहे 130 रुपए में लीटर थो मिले पियो। PTI खां अॻु में जेका गवर्नमेंट हुई उन खंड जो अघु 65 रुपए में छॾियो हो। हाणे उहा खंड 100 रुपए मिले थी पई। ऐं PTI खां अॻु में गवर्नमेंट गिह जो अघु जेको 130 रुपए छॾियो हो उहो अॼु असांखे 300 रुपए गिह थो मिले पियो। ऐं उन खां अलावा सीमेंट जो अघु 400 रुपया हुयो, उहा हाणे सीमेंट जी बोरी 650 रुपया मिले थी पई। त आख़िर ही ग़रीब अवाम हेॾो सारो महांगाई जो पहाड़ कीअं बर्दाश्त कंदो। उन करे जेको नारो हुयो त असां पाकिस्तान खे तब्दील करे नओं पाकिस्तान आणींदासीं, कम अज़ कम असां इहा अपील कयूं था पिया त महिरबानी करे असांखे पुराणो पाकिस्तान वापसि कयो। नओं पाकिस्तान तव्हां पाण सां गॾु खणी जितां खां आया आहियो ओॾे हलिया वञो। उन करे हीअ अवाम तंग थी चुकी आहे। महिरबानी करे इन शइ ते इक़्तिदाम खयां वञनि, महांगाई ते कंट्रोल कयो वञे। ग़रीब अवाम खे जीअण जेको आहे ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। तव्हां ॾिसो रोज़ जो मज़दूर जेको आहे 500 रुपया बि मुश्किल सां ॾिहाड़ी कमाए थो पियो, त उहो 500 रुपए में कीअं घर हलाए। जी बिल्कुलु, तव्हां ठुल शहरवासियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त हर 15 ॾींहं पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध कई पई वञे। हिन वफ़ाक़ हुकूमत खां मुतालबो कयो त क़ीमतुनि खे घटि करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली धू, जेकब न्यूज़ ठुल।